सीरियल ड्रामा पापनगर जी अचण वारी एपिसोड में तव्हां ॾिसंदो तमामु जल्द। हाणे दोस्तो शेर दिल कीअं बि करे बलाज खान सां अटकंदो ऐं इहो झेड़ो वधाईंदो। उन मल्हार बि शेर दिल जो साथ ॾींदो ऐं मल्हार खे रोकण वारो सारंग आहे, लेकिन सारंग जी ॻाल्हि मल्हार कोन ॿुधी रहियो आहे ऐं उन खे चई रहियो आहे बार बार तूं मुंहिंजो न दुश्मन आहे न सॼण आहे। ऐं बलाज खान फ़िलहालु छो त हुन पंहिंजे वाठे खे ऑर्डर ॾेई छॾियो आहे त शेर दिल खे रस्ते खां हटाइणो आहे ऐं उहो वाठो तव्हांखे ख़बर आहे त बलाज खान जी धीउ सां जेको प्यारु कंदो आहे, मुहबत कंदो आहे, उहो आहे वाठो बलाज खान जो ऐं उहो शेर दिल जे पोयां लॻी चुको आहे। यानी अचण वारा जेका एपिसोड आहिनि हिकु ज़बरदस्त ऐं बहितरीनु ऐं हणखण थियण वारा आहिनि, तव्हां ईअं सम्झो, जंहिंमें झेड़ो बि वधंदो ऐं ड्रामो अञा वधीक ॾिसण में मज़ो बि कंदो। ऐं इन में भाइरनि खे जॾहिं बलाज खान माफ़ु नथो करे त ॿियनि खे कीअं माफ़ु कंदो ऐं ॿियनि खे थो कीड़ो मकोड़ो सम्झे थो, ग़ुलामनि जा ग़ुलाम थो सम्झे बलाज खान। यानी हिकिड़ी शाही पंहिंजी खे वधाइणु पियो चाहे, ॿाहिरनि जूं ज़मीना कब्ज़ा करे पैसा सभु कुझु उन क़ैद करे वेठो आहे। ऐं अॻिते ॾिसंदा त ड्रामो मज़ो कंदो। असांखे ॾींदा इजाज़त, अचण वारे एपिसोड जो इंतज़ारु कंदा ऐं उन जे बदिले में लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा दासी टेक खे।